जिए लतीफ सरकार जी मिठड़ी बोली सभिनी का पहिरां मां हिन पिंडाल में आयल सभिनी दोस्तन के भलीकार चवां थो। अॼु मां जेका दर्स ॿुधायां थो हिन सिंध जे जोधन जे नाम जन पंहिंजी माता ऐं भूमि लाइ साह ॾिनो, पंहिंजी जान निसार कई पर वैसा कीन ॾिनो ऐं सिंध जे उन्हनि बाशऊर न्याणनि जे लाइ जन लोहीअ जी लॼ रखंदे वक़्त जे हर फिरोन सां नज़रुनि में नज़रूं मिलाए करे सिंध जे मोहबत जो सबूत ॾिनो ऐं जान ॾिनी। अॼु मां दर्श ॿुधाइण वञा थो दोदे जे मौत मां। दोदो मुखातिब थो थिए चनेसर सां, जे दोस्त मौत असांजो पाछो आहे, मौत असांजो पाछो आहे, कारू जरा काचो आहे, मंचर आहे, म्याणी आहे, वैसागे जी वेरा आहे, तोसां मूंसां ॼायो आहे, अणजाते मां आयो आहे, अणजाते जे वञणो आहे, कंहिंजी मुर न मञणो आहे। भल त हुजे पोइ लूलो लंघूं, भल त हुजे पोइ लूलो लंघूं, मोए वलीअ खां कुतो चङूं। चनेसर जी थ्योरी आहे माण्हू ज़िंदा हुजे, भल त हुजे पोइ लूलो लंघूं, मोए वलीअ खां कुतो चङूं। ए मतवारी मोए पुॼाणा सिज उभरे तो मां छा ॼाणा। हाणे दोदो मुखातिब थो थिए, जवाब थो ॾिए चनेसर खे, चए ही माण्हूअ जो मंजो आहे, ही माण्हूअ जो मंजो आहे, हर डूंगर खां ॾाढो आहे, ॾिस त कब खां कुअरो आहे, ॼण पाणीअ जो कुंवरो आहे, पंहिंजी ते जंहिं वक़्तु अचे थो धरती आकाश भुॼे थो, तारा उन लाइ हेठि झुकनि था, पर्वत उनखे सजदो कनि था। ऐं पोइ भेण सां मुखातिब थो थिए, भेण सां मुखातिब थो थिए, चए थो खिलजी तुंहिंजो संग घुरे थो, खिलजी तुंहिंजो संग घुरे थो, तख्त चनेसर ला चाहे थो। ऐं सिंध जी न्याणी जीअं हुजण खपनि पंहिंजे भाउ खे जवाब थी ॾिए, तुंहिंजो तख्त अमानत आहे, तुंहिंजो तख्त अमानत आहे, सारो वक़्तु अमानत आहे, हूअं त कई राजा आहिनि, माण्हू तोसां आजा आहिनि, जे तूं विढ़ंदे मारियो वेंदे, हिन वस्तीअ तां वारियो वेंदे, दोदा तुंहिंजो साथ वेंदो, माण्हुनि जो वेसाह न वेंदो। हर माण्हूअ में जीव आहे, हर माण्हूअ में जीव आहे, तंहिंमें हुनजो पीउ आहे। ॾाढो पढ़ ॾाढो तड़ ॾाढो रोज़ अचे थो हुनखे ॾाढो, नानू पढ़ नानू तड़ नानू, हुन खां न आहे कॾहिं बेगानू, जे तूं विढ़ंदे मारियो वेंदे, हिन वस्तीअ तां वारियो वेंदे, दोदा तुंहिंजो साथ वेंदो, माण्हुनि जो वेसाह न वेंदो। मूं लाइ तूं जेको बि क़बूली, खिलजी कुतो जो बि क़बूली। हाणे भाउ थो मुखातिब थिए भेण सां, चए थो हीअ जादा ही ॻाल्हि कई अथई, हीअ जादा ही ॻाल्हि कई अथई, मुंहिंजे दिलि जी ॻाल्हि कई अथई, तुंहिंजो मुंहिंजो खून बि साॻियो, जीअण लाइ जुनून बि साॻियो, मां मरदे ताईं वार कंदुसि ऐं धारियुनि जा सिर धार कंदुसि, कात गुलनि ते आजेसी, तूं पेड़ भरी दादी देसी, जिदड़ी ते जा अम्मी आहे, जिदड़ी हूअ निकम्मी आहे, चल जीजल जे कार अचे, चल सिंध ते पाणी प्यार अचे। ऐं उन खां पोइ दोदे जी सॼी फौज शिकस्त थी खाए चनेसर खां। दोदो ज़ख़्मनि खां चूर ज़मीन ते किरियल आहे ऐं उन से मथां सवार थो थिए चनेसर। मुखातिब थो थिएसि, चए दोस्त जर फोटे जी फूंद अजाई, जर फोटे जी फूंद अजाई, दोदा तो छो जान विञाई, हार मञी हा ऐश करी हा, ईअं न तूं जवानी में मरी हा। हाणे आख़िरी हिचकीअ में दोदो मरंदड़ जेको हेठि किरियल आहे, जवाब थो ॾिए चनेसर खे, जे दोस्त छाप चवी मां मरणू नाया, छाप चवी मां मरणू नाया, वेस मटाए वरणू आया, तूं चनेसर जो कुझु चाहीं लोखां अॻ में वरणू आहे, नाव नए सां वेस बदल सां, तुंहिंजी मुंहिंजी जंग असल खां जारी आहे, जारी रहंदी, जंग असांजी जारी रहंदी, जंग असांजी जारी रहंदी। महिरबानी। तुंहिंजी मुंहिंजी जंग अज़ल खां जारी आहे, जारी रहंदी, जारी आहे, जारी रहंदी।
अब नंबर है राजनपुर वाले, डीजी खान वाले, नीली अजरक वाले, जी मेवाली वाले और कमीज टेडी काली वाले। जी सरायकी ब्रादरान, सरायकी स्टूडेंट काउंसिल को इंदौर में पहुंचने पर अराउंड स्टूडेंट काउंसिल की तरफ से खुशामदीद कहते हैं। चेयरमैन जफर इकबाल सियाल, CS अदनान तारिक, SCC वलीद शेख, VC आफाक खान, JS उमेर खान, CC इरफान चांडिया, इंफॉर्मेशन सेक्रेटरी अबू हुरैरा।